खाना बदोश राइटर्स कैफ़े जे पारां हफ़्तेवार अदबी वेहक में असां सभिनी आयल महिमाननि खे ख़ुशामदीद चवां थी, मलिकार चऊं था। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हिन अदबी वेहक में मौज़ू जे हवाले सां असां हर हफ़्ते हिकु नए मौज़ू ते गुफ़्तगू कंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त उन मौज़ू जे हवाले सां महारत रखंदड़, उन मौज़ू जे हवाले सां इल्मी अदबी ॼाण रखंदड़ के ॼाणूअ खे घुराए उन खां कुझु उन जे बारे में, उन मौज़ू जे बारे में उन सां ॻाल्हायो वञे, उनखे ॿुधो वञे ऐं उन खां पोइ असां हॉल में जेके आयल महिमान आहिनि उन्हनि जे लाइ हॉल ओपन कंदा आहियूं, सवाल जवाब थी सघनि, गुफ़्तगू थी सघे ऐं उन पेश कयल ॼाण में इज़ाफ़ो, वाधारो या उन जी तरदीद तरमीम जीअं मुबाहिसे जी शक्ल में असां उन मौज़ू जे बारे में मुकमल ॼाण रखी सघूं। खाना बदोश राइटर्स कैफ़े जी हिन अदबी वेहक में जेका शेड्यूल कयो वियो उन शेड्यूल मुताबिक़ ख़ासि तौर ते सिंधी अदब जूं जेके सिंफ़ूं आहिनि, गुज़िरियल दफ़े असां वाई जे हवाले सां, बैत जे हवाले सां गुफ़्तगू कई ऐं उन मौज़ू ते तमामु जेका तमामु मालूमाती बहस थियो, जंहिंमें ताज साहब पंहिंजी ख़ासि तौर ते बैत ऐं वाई जे हवाले सां ॻाल्हायो। पर ख़ुशकिस्मती आहे त काफ़ी जे हवाले सां, छाकाणि त काफ़ी बि हिकिड़ी क़दीम ऐं क्लासिकल सिंफ़ आहे सिंधी शाइरी जी, उन जे हवाले सां मौज़ू रखियोसीं ऐं मौज़ू जी मुनासिबत सां मां सम्झां थी त हिन वक़्तु सिंध में ख़ासि तौर ते काफ़ी जे हवाले सां अख़्तर दरगाही साहब खां बहितर जेका असां को ॼाण नथो थी सघे, छाकाणि जेॾी महिल मूं सर्च पे कई काफ़ी जे हवाले सां त केतिरा ई अकेडमिक पेपर ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी में पेश कयल जेके PhDs आहिनि उन्हनि सभिनी में अख़्तर दरगाही साहब जा हवाला आहिनि। त मूंखे इहो महसूसु थियो त बेशक त काफ़ी जे हवाले सां अदबी ऐं इल्मी तहक़ीक़ त मुमकिन आहे घणी थी हुजे, पर हक़ीक़त में जेको काफ़ी जे हवाले सां जेको ॻाल्हाए सघे थो दर्सगाही हवाले सां, अकेडमिक हवाले सां ऐं गॾोगॾु सिंध जे रिवायती जेको विरसो आहे उन जे हवाले सां मां सम्झां थी त उन लाइ अख़्तर दरगाही खां वधीक बहितर को नालो न हूंदो। ख़ुशकिस्मती आहे खाना बदोश राइटर्स कैफ़े जी त अॼु काफ़ी जे लाइ ॻाल्हाइण लाइ असां वटि महिमान मौजूदु आहे। अख़्तर दरगाही साहब सां मां खेसि गुज़ारिश कंदसि त गॾु अचो ऐं जा ॻाल्हाए। उनखां पोइ काफ़ी जी जेका सिंधी काफ़ी जी जेका सिंफ़ आहे हूअं त काफ़ी राग में ॻाई वञे थी, राग ठाठ सां हुन जो तालुक़ु आहे, केतिरियूं रागड़ियूं हुन मां निकितल आहिनि। सिंधी काफ़ी, पंजाबी काफ़ी या मुल्तानी काफ़ी इन क़िस्म जी बि रिवायत मशहूरु आहे, पर काफ़ी जो जेको हवालो अचे थो आम तौर ते जेका मालूमात आहे त जेकॾहिं सेवण में वञो उते पठाण जी काफ़ी मशहूरु आहे, त माण्हुनि खे इहा बि ख़बर कान्हे त ॻाइण जी काफ़ी, शाइरी जी सिंफ़ ऐं उन पठाण जी काफ़ी में कहिड़ो फ़र्क़ु आहे। काफ़ी जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त काफ़ी सिंधी शाइरी जे हवाले सां उन जूं पहाड़ूं धरतीअ में सदियुनि ताईं पखिड़ियल नज़र अचनि थियूं। सिंध जी हिकिड़ी क़दीम ऐं क्लासिकल शाख आहे। काफ़ी जे हवाले सां वधीक गुफ़्तगू अख़्तर दरगाही साहब पाण कंदो, पर उन जे बारे में हिकिड़ी रिवायत ज़रूरु मशहूरु आहे त काफ़ी औरत जी ज़बानी चयो वेंदो आहे त औरत जो आवाज़ु आहे, पर इर्तिकाई मरहलनि मां गुज़रंदे काफ़ीअ में इश्क, सोज़, हिजर ऐं ॿिया केतिरा ई मौज़ू शामिलु आहिनि, पर बुनियादी तौर ते काफ़ी हिजर जी शाइरी सॼी वेंदी हुई, फ़िराक जी शाइरी सॼी वेंदी हुई, पर उन इर्तिकाई लिहाज़ खां शाइरी काफ़ी अॼु किथे पहुतल आहे। उन जे हवाले सां मुंहिंजे ख़्याल में अॼु असांजो जेको ख़ासि महिमान अख़्तर दरगाही साहब आहे उहो ज़रूरु जेको
सो इन ते रोशनी विझंदो। पर अॼोके प्रोग्राम जे हवाले सां नसीर मिर्ज़ा साहब पिणु जदीद काफ़ी जे हवाले सां ॻाल्हाईंदो। मां खेसि गुज़ारिश कंदसि पंहिंजी निशित संभाले। ऐं उन सां गॾु जीअं त अख्तर दरगाही साहब असां वटि ख़ासि तौर ते हिन प्रोग्राम जे लाइ रोहिणी मां हली आयो आहे, छाकाणि त मूं जेॾी महिल साणसि टाइम ते सेट कयो त हुन चयो त अदी जेकॾहिं वोकल वारो ॾींहुं हुजे त बहितरु हूंदो। असांजो हीउ प्रोग्राम हर ख़मीस ते थींदो आहे, पर अख्तर दरगाही साहब जी थोरी जेका असां पंहिंजी मसरूफ़ियत जे करे असां हिनखे 2 दफ़ा असांखे इन जो वक़्तु तब्दील करिणो पियो। पर मां सम्झां थी कि इहा ख़ुशकिस्मती आहे त बेदिल साईं जी दरगाह सां वाबस्ता अख्तर दरगाही ऐं अख्तर दरगाही जो ॿियो ख़ासि मां जेकॾहिं ॿुधाईंदी हलां त तारुफ़ इहो आहे त अख्तर दरगाही इन साॻी बेदिल साईं जी दरगाह सां वाबस्ता हिकु औरत सूफ़ी फ़क़ीर सूफ़ी आवाज़ बेगम फ़क़ीरानी जो फ़ोटो आहे। न सिर्फ़ु फ़ोटो आहे, छाकाणि त उन जी साॻी रिवायत खे खणी हलंदड़ आहे। संदसि इल्मी ऐं अदबी हवाले सां संदसि 2 किताब जेके आहिनि से मंज़र आम ते अची चुका आहिनि। मुंहिंजे ख़्याल में जेको 4थो किताबु आहे उहो शायदि संदसि 4थो किताबु हुजे कंपाइल कयल, जेको संदसि वालिद साहब जी शाइरी ते ॿधलु आहे। अख्तर दरगाही साहब वॾो नालो आहे। असांखे खाना बदोश में आजिया चऊं था ऐं खाना बदोश अदबी हफ़्तेवार जेका वेहक थिए थी उनजे पारां डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो साहब खेसि गुलदस्तो पेश कंदो। थोरो मां तारुफ़ जेको आहे सो ख़ासि तौर ते जेका असां ॿुधाइणु चाहींदसि त शाइर ऐं अदीब अख्तर दरगाही जो असुलु नालो अख्तर अली गिराणी आहे। 24 अक्टूबर 1963 ते सिंध जे तारीख़ी शहर रोहिणी में ॼाओ। ऐं सच पुछो त रोहिणी में बेदिल जी जंहिं अङण ते वेही ॾिठो हूंदो, मां सम्झां थी मां त जॾहिं खां उते वेई आहियां त कॾहिं बि ईअं न थियो आहे त बेगम फ़क़ीरानी जी वरसी कॾहिं का मूं मिस कई हुजे। संदसि पीउ दरगाही मीराणी सिंध जो नामियारो शाइर ऐं संदसि ॾाॾी माई बेगम फ़क़ीरानी सिंध जी नामियारी कलाकार ऐं शाइरा हुई। उनखां पोइ अदबी सफ़र जे बारे में मां थोरो ॿुधाईंदसि ऐं पोइ गुफ़्तगू शुरू कंदासीं। हेर ताईं संदसि शाइरी जा 2 मजमूआ गुल ऐं मुखड़ियूं ॿारनि लाइ, रंग खुशबू ऐं हवा शाइरी मुल्क पई छपिजी चुका आहिनि। हिन बेदिल साईं जो उर्दू कलाम तरतीब ॾेई छपायो आहे, जंहिं ते सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां 1997 में तहक़ीक़ी अदब जो अवार्ड पिणु हासिलु करे चुको आहे। सखा नेशनल सेमिनार 26 ऐं 27 मई 2001 ते संदसि ॿियो तहक़ीक़ी किताब तज़किरा जहान शाही छपी पधिरो थियो। 2003 में संदसि जो तहक़ीक़ी किताब बेदिल बेकस ऐं शिकायत शाया थियो। उनखां सवाइ बेदिल यादगार कमेटी पारां निकिरंदड़ मक़सदु बेदिल जा केतिरा ई शुमारा तरतीब ॾेई छपाए चुको आहे। मां हाणे इन तारुफ़ सां गॾु अख्तर दरगाही साहब खे गुज़ारिश कंदसि त सिंधी काफ़ी जे हवाले खां उनजी जेका इर्तिकाई शिकल खां थींदे मौजूदा जेको सफ़र रहियो आहे उन ते पंहिंजी रोशनी विझे। वॾी महिरबानी अॼु अव्हांजी। मां बेहदि थोराइतो आहियां अव्हांजो। मूंखे तमामु घणो मान ॾिनो आहे ऐं मुंहिंजे लाइ अहिड़ा लफ़्ज़ ॿुधाया आहिनि जो मां बिल्कुलु उनजे लाइक़ु न आहियां। तव्हांजी महिरबानी आहे। काफ़ी जे हवाले सां मां इहा ॻाल्हि कंदुसि त हिकिड़ियूं शाइरीअ जूं या मौसीक़ी जूं सिन्फ़ूं आहिनि
जेके सिर्फ़ु मौसीक़े जो सिन्फ़ूं आहिनि, हिकिड़ियूं सिर्फ़ु शाइरी जो सिन्फ़ूं आहिनि, हिकिड़ियूं गॾोगॾु शाइरी जूं सिन्फ़ूं आहिनि, मौसीक़े जूं सिन्फ़ूं आहिनि। हाणे जीअं कवाली आहे, इहा सिर्फ़ु मौसीक़ी जी सिन्फ़ आहे, इहा शाइरी जी सिन्फ़ न आहे। कवाली ॻाइण जो अंग आहे, स्टाइल आहे। कंहिं बि शेर खे कवाली जे अंदाज़ में तव्हां ॻाए सघो था, ग़ज़ल खे बि कवाली जे अंदाज़ में ॻाए सघो था, तव्हां गीत खे बि कवाली जे अंदाज़ में ॻाए सघो था। उहो हिकिड़ो सिधो सो ॻाइण जो या म्यूज़िक जो स्टाइल आहे। कवाली शाइरी जी सिन्फ़ न आहे। ईअं ई भक्ति भी शाइरी न आहे, उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु म्यूज़िक जी सिन्फ़ आहे, म्यूज़िक जो ॻाइण जो स्टाइल आहे। हिकिड़ियूं सिन्फ़ूं सिर्फ़ु शाइरी जूं सिन्फ़ूं आहिनि, उहे म्यूज़िक जी सिन्फ़ूं न आहिनि। जीअं असां वटि हाइकू आहे, नज़्म आहे, आज़ाद नज़्म आहे, मसनवी आहे, मुख़म्मिस आहे, मुसद्दिस आहे, रुबाई आहे, कितो आहे। इहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाइरी जूं सिन्फ़ूं आहिनि, इहे राग जूं सिन्फ़ूं न आहिनि। इन्हनि खे ॻाए सघिबो आहे कंहिं बि म्यूज़िक जे स्टाइल में, कंहिं बि राग जे सिन्फ़ में, पर उहे आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाइरी जूं सिन्फ़ूं। ईअं ई हिकिड़ियूं सिन्फ़ूं वरी साॻिए वक़्तु म्यूज़िक जूं सिन्फ़ूं बि आहिनि त शाइरी जूं सिन्फ़ूं बि आहिनि। सिंध जी धरतीअ में जेके उन जूं असुलूं ॿियूं ऐं जेके क्लासिकल सिन्फ़ूं आहिनि शाइरीअ जूं, उहे सभु जो सभु हिकु ई वक़्तु शाइरी जूं सिन्फ़ूं बि आहिनि त राग जूं सिन्फ़ूं बि आहिनि। बेत ॾोहीड़ो शाइरी जी सिन्फ़ बि आहे त साॻिए वक़्तु म्यूज़िक जी सिन्फ़ बि आहे, उनखे ॻाए बि सघिबो आहे। म्यूज़िक जी सिन्फ़ अचण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि जी बि बेत खे ॻाइण जी अलॻि हिकिड़ी स्टाइल आहे, अंग आहे। जॾहिं थी सघे उहा बेत आहे, भले उहो शेर में भले कंहिंखे ख़बर न बि हुजे त हीअ बेत आहे या ॾोहीड़ो, पर ॻाए थो ओड़े नमूने जो लॻे थो त हीअ ॾोहीड़ो थो ॾिए, हीअ बेत थो ॾिए। ईअं ई भाई शाइरी जी सिन्फ़ बि आहे त साॻिए वक़्तु म्यूज़िक जो अंग बि आहे, म्यूज़िक जी स्टाइल बि आहे, राग जी सिन्फ़ बि आहे। तव्हां वाई जे स्टाइल में काई बि शइ ॻाए सघो था। इवन जेको तव्हांजो ग़ज़ल आहे, उहो बि तव्हां वाई जे अंग में बि ॻाए सघो था। ग़ज़ल खे तव्हां काफ़ी जे स्टाइल में बि ॻाए सघो था। इहा हुनजी अलॻि अलॻि सुञाण। ईअं ई काफ़ी असां वटि शाइरी जी सिन्फ़ बि आहे। उहो मां किथे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त शाइरी जी सिन्फ़ जे हवाले सां काफ़ी ॾाढी ॾुखी आहे सम्झण में, ॿुधाइण में बि ॾुखी आहे। इन करे त काफ़ीअ जी जेको शेरी ॻारेटो आहे, उन जेको शेर जेको उहो अञा ताईं मुतयन न थी सघियो आहे। तोड़े जो 1200 सालनि जो अरसो थी वियो आहे, काफ़ी जो सफ़र थियो आहे सिंध में। हिन वक़्त ताईं हुन हिकिड़े मख़सूस शाइरी जे ॻारेटे तौरु हिकिड़े शाइरी जी मिसाल जीअं सभई ग़ज़ल आहे, उन जी हिकिड़ी शेर जो ॻारेटो तय थियलु आहे। त हुनजो मतिलबु हूंदो चाहे शेर हूंदा ऐं आख़िरी शेर हूंदो, हुन खां पोइ हुनजो जेको मक़ता हूंदो जंहिंमें शाइर जो हलस या पंहिंजो नालो इस्तेमालु कंदो, हिकिड़ो हुनजी हिकिड़ो मुतयन थियलु आहे अदल जी सिन्फ़। ऐं नज़्म जी बि या ॿियनि सिन्फ़ुनि जी बि इवन असां वटि वाई बिदा वक़्तु उनजी शाइरीअ में उनजी बि शिकिल जो ॻारेटो हिकिड़ो तय थियलु आहे। काफ़ी अहिड़ी सिन्फ़ आहे जंहिंजो शाइरी जो ॻारेटो अञा ताईं मुतयन थी न सघियो आहे, उहो अञा हुनजो सफ़र हले थो। काफ़ी जेको शाइरानो जेको स्टाइल आहे उहो अञा रुकियो न आहे, उन में इज़ाफ़ा थी रहिया आहिनि। शुरू खां वठी जॾहिं खां असांखे काफ़ी मिले थी पई ख़्वाजा फ़रीद ताईं, उनजे अस्ताइन में उनजे मिसरनि में किथे बि फाइनल शेप न आयो आहे त हाणे हीअ काफ़ी आहे। तंहिंजे करे काफ़ी शाइरी खां वधीक जेकॾहिं को दारोमदार रखे थी त उहा म्यूज़िक आहे, उहो राग आहे, उहो सुर आहे, जंहिंजो सॼो बुनियादु काफ़ीअ जो त जेसिताईं सुर माना शाइर जेको पाण रागी न हूंदो, पाण झूंगारींदो न, उनखे राग जी ख़बर न हूंदी, उनखे तर्जुनि जी ख़बर न हूंदी, तंहिं करे हू काफ़ी लिखी न सघंदो। छो त हीअ आहे ही चवण जी शइ, लिखण जी न आहे, चवत जी शाइरी आहे। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे। हाणे जंहिं मूं अर्ज़ु कयो त हिकिड़ी शाइरी जूं सिन्फ़ूं, ॿियूं मौसीक़ी जूं सिन्फ़ूं, हिकिड़ियूं गॾु गॾु सिन्फ़ूं। अॻ में त ईअं हूंदो त शाइरी मौसीक़ी हिकिड़ी फ़न हिकिड़ो हूंदो, साॻियो माण्हू ॻाइणु हूंदो, साॻियो माण्हू शाइर हूंदो। बल्कि शेर जो इब्रानी ॿोली में माना इहा आहे त माना म्यूज़िक ऐं
अरबी में बि हुनखे ग़िना चवंदा आहिनि। शाइर खे बि पहिरीं ईरानी ॿोलीअ में ॻाइणो ई चयो वियो आहे अॻ में, माना ॻाइण वारो या शाइर अॻ में हिकु ई हूंदो आहे। अॻिते हली ही अलॻि अलॻि शाइरी अलॻि पंहिंजो मक़ाम ठाहींदी वई, म्यूज़िक अलॻि पंहिंजो मक़ाम ठाहींदी वई। पर असांजी सिंध जी जेका काफ़ी आहे उनजो मामलो ई अलॻि आहे, उनजो मिज़ाज, उनजो रवैयो, उन अञा ताईं म्यूज़िक खे, राग खे, सुर खे छॾियो ई न आहे। ये ॿियूं सिंधूं छॾे वयूं, छॾे वयूं। उन ग़ज़ल तव्हां भले न ॻायो, ग़ज़ल लिखी सघे थो। वाई भले कोई रागी हुजे त हुजे, वाई जो शाइर अॼु बि जदीद शाइर राग जी ख़बर हुजे सम्झो वाई लिखे थो, छो त हुनखे गारे तो मिली वियो आहे, वाई जो गारे तो हुनखे मिली वियो आहे, ग़ज़ल जो गारे तो हुनखे मिली वियो आहे, काफ़ी जो गारे तो हुनखे मिलियो ई न आहे। ऐं उहो तेसि ताईं हुनखे उहो काफ़ी न लिखी सघो, छो हुनखे आहे हुनखे ॻाए करे हुनखे लिखिणो आहे, हुनखे ॻाइणो आहे, हुनखे झुंगाइणो आहे। ऐं हुन में जेको हुनजी कैफ़ियत आहे, उन कैफ़ियत में वञी करे पोइ उन में इहा ख़बर नथी पए त काफ़ीअ जी हिकिड़ी माना कैफ़ बि आहे, कैफ़ियत मां बि आहे हिकिड़ी शइ निकिती आहे, माण्हू जो जेको वजदानी कैफ़ियत आहे उन मां जेके तकलीफ़ थिए थी शाइरी। ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई काफ़ी पठान वारी काफ़ी जेका आहे, त असां वटि काफ़ी जा 4-5 जेके आहिनि से मुंहिंजा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। ऐं केॾो न अजीब आहे त असां वटि काफ़ी हिकिड़ी शाइरी आहे, माना शाइरीअ जी हिकिड़ी सिंफ़ आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त हुनजो हर एॾो मुतयन न आहे, अञा ताईं हुनखे केतिरो कोई बि शाइर पाबंद न आहे त केतिरनि नमूननि जूं काफ़ियूं लिखे। ख़्वाजा फ़रीद वटि 35 क़िस्म जूं काफ़ियूं आहिनि, सचल सरमस्त वटि बि 35 न हूंदियूं त घटि में घटि 25-28 क़िस्म जूं काफ़ियूं आहिनि। बेकस जेको 23 सालनि जी उमिरि में वफ़ात करे वियो आहे, अंग्रेज़नि जो आख़िरी दौर जो क्लासिकल सूफ़ी शाइर आहे, बेदन जो पुटु, उन जूं काफ़ियूं 20 नमूननि ते आहिनि। ऐं ईअं ई काफ़ी बहरहाल मां थोरो हाणे काफ़ी हिकु शाइरी जी सिंफ़ आहे जंहिंमें माण्हू शाइरी जी हिकिड़ी टेक्निक आहे जेतिरी उन में आहे। उनखां पोइ काफ़ी असां वटि राग जी सिंफ़ आहे। राग जी सिंफ़ कीअं आहे त काफ़ी जे ॻाइण जी असां वटि स्टाइल आहे, त काफ़ी कीअं ॻाइबी आहे, काफ़ी ॻाइण जो अंगु अलॻि आहे, काफ़ी ॻाइण जी स्टाइल अलॻि आहे, त काफ़ी ॻाइजे कीअं। टियों असां वटि काफ़ी राग आहे, जीअं मुख़्तलिफ़ राग आहिनि, बैरवी आहे, मालकोस आहे, बिलावल आहे, कल्याण आहे, जेतिरा बि हज़ारे राग आहिनि, काफ़ी हिकिड़े राग जो नालो आहे। ऐं जॾहिं असां बि चऊं था त हिकिड़ो राग आहे त राग उनखे चइबो आहे जंहिंजा 27 सुर आरोही अमरोही तय थियल हुजनि त हिन में कहिड़ा सुर लॻंदा। कोमल सुर केतिरा आहिनि, तीवर सुर केतिरा आहिनि, उन्हनि जो सॼो तरतीब जेका आहे, जॾहिं उहा तरतीब थींदी उनखे असां राग चवंदा आहियूं। त काफ़ी राग में दंदा, मध्यम ऐं पंहिंजो निखात, इहे 3 सुर कोमल सुर आहिनि, ऐं बाक़ी रेखप, हेवत, तीवर सुर आहिनि। ऐं संपूर्ण राग आहे, माना इहो असां वटि सिंधी मौसीक़ीअ में, बल्कि असांजी क्लासिकल हिंदुस्तानी मौसीक़ी में काफ़ी हिकिड़ो राग बि आहे। चौथी ॻाल्हि त जेको असां वटि बात खंडे वॾो मौसीक़ार हुयो 20 सदी जे पहिरें ॾहाके जो थी गुज़रियो आहे हिंदुस्तान जो, उन 10 ठाठ मुतारफ़ कराया मौसीक़ी जा। ठाठ माना हिकिड़ी फैमिली हेड जंहिंमां मुख़्तलिफ़ राग निकिरनि। 70 सुर जो हिकिड़ो ठाठ थींदो आहे, सारे गामा पा द री सा, कहिड़ा बि सुर 7 कोमल या तीवर, उनजो हिकिड़ो ठाठ थींदो, उन मां मुख़्तलिफ़ राग ऐं रागड़ियूं निकिरंदियूं ठहंदियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु जेके मरवज हिंदुस्तानी मौसीक़ी जा 10 ठाठ आहिनि, जंहिंमें कल्याण, बिलावल, भैरवी, भैरो, पूर्वी, ट्रोड़ी, मारवा, उन मां काफ़ी बि हिकिड़ो ठाठ आहे जंहिंमां केतिरा ई राग निकिरनि था पिया। ऐं हीअं पोइ काफ़ी जेको असां वटि सूफ़ी दरवेशनि जे वेहण जी जार, उन्हनि जो को ग्रुप जिते वेही करे पंहिंजो रूहानी महफ़िलूं करे, राग विराग करे, उन जॻह खे, उन बैठक खे, उन उतादे खे बि काफ़ी चयो वेंदो आहे। इन जो पस मंज़र इहो हूंदो हुते वेही काफ़ियूं ॻाईंदा हूंदा। ऐं असां वटि जेके बि सिंध में दरगाहूं आहिनि, सेवण जी दरगाह हुजे, तोणे शाह लतीफ़ी दरगाह हुजे, हर दरगाह में मुख़्तलिफ़ फ़क़ीरनि सूफ़ी दरवेशनि जूं काफ़ियूं ठहियल आहिनि, माना अलॻि अलॻि उन्हनि जी बैठक आहे, फलाणे दरवेश जी काफ़ी आहे, फलाणे जी आहे, फलाणे जी आहे।
हाणे जे मूं गुज़ारिश कई त काफ़ीअ खे जेको मां उन्हनि जा 3-4 दौर मां उन्हनि में विरहाया। हिकिड़ो काफ़ी जो क़दीम दौरु आहे। हाणे असांखे मुग़लनि जे दौर में माना इहा 15-16 सदी ईस्वी आहे, उन में असांखे 2 अहिड़ियूं पकियूं निशानियूं मिलनि थियूं पयूं। मुस्तनिद तारीख़ जो, मुस्तनिद 400-450 साल थी विया आहिनि मुग़लनि जे दौर खे, जंहिंमां असांजी इहा पक थी वञे त काफ़ी राग तोड़े काफ़ी शाइरी सिंध जी आहे। सिंध मां ई इहा ओसर वरिती आहे। सिंध जो घर काफ़ी जो घर आहे ई सिंध। उन में हिकु अबुल फज़ल जो किताबु आहे आइन अकबरी, मशहूरु किताबु आहे, मुस्तनिद किताबु आहे। अकबर आज़म जो जेको वज़ीर हुयो सिंध जो हुयो, उनजो आइन अकबरी में उहो लिखे थो त काफ़ी सिंध जो राग आहे। ऐं अबुल फज़ल जे आइन अकबरीअ जी जेका शाहिदी आहे तमामु वॾी मुस्तनिद आहे। उन लिखे थो त बंगाल जो बंगला आहे, हिंदेरीअ जो राग कोल ऐं तरानो आहे। हाणे कोल ऐं तरानो ॿई अमीर खुसरो जी इजाद जे निज़ामुद्दीन औलिया सां वेही करे कोल अरबी कोल काई बि चवणी उनखे उन क्लासिकल में ठुमरी जे अंदाज़ में ख़्याल जे अंदाज़ में, जीअं मनकुंतो मोला फ़ाज़ में हिकिड़ो कवाली चवंदा आहिनि, इहो हिकिड़ो कोल आहे। कोल वांगुरु कवाली ठही आहे। पहिरां कोल चवंदा, अॻिते उहा कवाली थी वई। ऐं तरानो बि, तरानो हिकिड़ा त नेशनल सॉन्ग, उहो तरानो न, ये तरानो क्लासिकल मौसीक़ी जी सिर्फ़ आहे, पके राग जी क्लासिकल मौसीक़ी। त दिल्लीअ जो कोल ऐं तरानो, बंगाल जो बंगला ऐं सिंध जो राग काफ़ी आहे, जंहिंजो पंहिंजो मिठास ऐं पंहिंजो रस ऐं पंहिंजो जो पासो हुन में असर आहे। अबुल फज़ल लिखे थो। हाणे साॻिए दौर में अकबर जे दरबार में जंहिंमें तानसेन वेठो आहे, उते मीर मासूम बखरी आहे सखर जो, जंहिं मासूम शाह मुनारो ठाराए। उनजो वॾो भाउ आहे मीर फाज़िल बखरी, सखर जो आहे, बकर जो आहे। उन लाइ लिखियलु आहे आइन अकबरी में बि। ऐं ॿियो हिकिड़ो किताबु आहे उन दौर जो, ज़ख़ीरतुल ख़वानीन। उन में लिखियलु आहे त मीर फाज़िल बखरी, उन में लिखियलु आहे त शेर बज़बान सिंधी बक़िस्म काफ़ी फ़साहत मी गोश्त, अरबी इबारत फ़ारसी इबारत इहा आहे हिन किताब जी। त सिंध जो काफ़ी शेर ॾाढे सुहिणे अंदाज़ में पढ़े थो या चवे थो, मीर फाज़िल बखरी। ऐं उन दौर में ई हिकिड़ो आहे शेख लाड जी बुरहानपुर में लॾे, असुल पाट जो बुज़ुर्ग आहे सिंधी, ऐं पोइ उहे बुरहानपुर लॾे वियो। उन जे लाइ बि उन दौर जे तारीख़ में बि लिखियलु आहे त उहो सिंधी काफ़ियो ॾाढो पुरसोद अंदाज़ में ॻाए थो, उहो मस्तु बि थी थो वञे ऐं ॿियनि खे बि मस्तु थो करे छॾे। हाणे असां वटि इहा रवायत लिखियलु आहे मंज़ूर नक़वी ऐं तालबुल मौला। उन्हनि काफ़ी लाइ इहो चयो त काफ़ी असल में राग आहे जेको अमीर खुसरो जी इजाद आहे। अमीर खुसरो मुल्तान में सिर्फ़ु 5 साल रहियो हुओ। गयासुद्दीन बलबन जे पुटु, जेको हुन पुटु मुल्तान जो गवर्नर हो, जेको पोइ जंहिंखे पोइ तातारियुनि शहीद करे छॾियो, उन वटि अमीर खुसरो 5 साल रहियो। ऐं सराइकी वसेब वारा, सराइकी बेल्ट वारा दानिशवर चवनि था त काफ़ी अमीर खुसरो सराइकी जो जेको किनान आहे पीर शम्स सब्ज़वारीअ जो, फुमरनि जे दौर जो, उन ते किनान ॿुधो छो त किनान जी का टेक्निक आहे जेकी काफ़ीअ वारी आहे। उन में थल बि थिए थो, उन में मिसरो बि थिए थो। त काफ़ीअ जे लाइ ज़रूरी आहे त थल हुजे, माना अस्ताई, ऐं उनजो मिसराब हुजे। त उहो चए थो किनान ई पहिरीं अहिड़ी शिकिल आहे जेका काफ़ीअ जे असांखे हिन दौर खां अॻु में अहिड़ी कोन थी मिले। ऐं उहो किनान सराइकी में हुया। पीर शम्स जेको आहे सो मुल्तान में रहंदो हुओ। ऐं अमीर खुसरो जॾहिं हुनखे ॿुधो त हुन पंहिंजो काफ़ी राग ठाहियो। ऐं तक़रीबन घणनि किताबनि में इहो लिखियलु आहे त काफ़ी राग अमीर खुसरो ठाहियो। पर मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु इहो आहे त अकबर जे दौर में जिते तानसेन वेठो आहे, उन खां 200-250 साल पहिरियां अमीर खुसरो थी गुज़रियो आहे। अमीर खुसरो जेके बि राग ईजाद कया, उन में कल्याण आहे, ऐमन आहे, उन में गुजरी आहे, उन में ॿिया बि काफ़ी राग आहिनि, उहे अकबर जे दरबार में ॻाया था वञनि। जेकॾहिं अमीर खुसरो काफ़ी राग ठाहे आहे त छा तानसेन ताईं न पुॼे आहे? या ख़ुदि अमीर खुसरो जेकॾहिं काफ़ी राग ठाहे आहे त उहो पाण बि ॻाया, ॿिनि शागिर्दनि खे बि ॿुधाया, त उहो घटि में घटि हिंदुस्तान में मक़बूल त हुजे हा। उहो सिंध ताईं महदूद छो हुयो?
मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त काफ़ी सिंध जे ई असांजे फ़क़ीरनि जो ऐं सिंध जे ई मौसीक़रनि जो ठहियलु राग आहे ऐं उन जूं अञा बि जेके असां अॻिते जेके तारीख़ ते अञा बयानु कयूं त उन में मसइलो सिर्फ़ु इहो हाणे इहो थो थिए त काफ़ीअ जे नाले सां जेका शाइरी कई थी वञे उनजो तहरीरी सबूत असांखे ॾाढो देरि सां मिलियो आहे। डॉक्टर इग्लस बलोच जेको काफ़ियो किताबु शाइरो कयो आहे उनजो जेको पहिरियों जिल्द आहे उन में उन जेको पहिरियों काफ़ी जो शाइर हुआ उहो शाह इनायत रज़ी ॾिनो आहे। जॾहिं त हुन बाजे इनखे तख़लीक़ उनखे वाही छॾियो आहे ऐं जेको ॿियो शाइर ॾिनो आहे डॉक्टर बलोच उहो शाह लतीफ़ भिटाई ॾिनो आहे। शाह लतीफ़ जूं आहियूं ऐं शाह इनायत रज़ीअ जूं आहियूं उन काफ़ियुनि जी सिंध जूं पहिरियों काफ़ियुनि पहिरीं उन किताब में ॾिनियूं आहिनि। हाणे इन में को शक न आहे त काफ़ी वाही खां अॻु में आहे, बल्कि वाही खां 6-7 सदियूं अॻु में आहे। उनजो निशानियूं बि उनजो ज़िक्र बि आहे ऐं इहे बि लिखियलु आहे त जीअं मूं ज़िक्र कयो त काफ़ी शाइरी बि हुई, काफ़ी राग बि हुयो, पर काफ़ीअ जे नाले सां कंहिं बि शाइर पंहिंजे कलाम खे सिरो न ॾिनो त हीअ काफ़ी आहे। असां वटि दोहो, बैत, सोरठो, हाइको दोहो, सोरठो, बैत, ॻाहो, गीत, लोक गीत, उन खां पोइ गिनान ऐं गिनान खां पोइ असां वटि वञी आख़िर में वाही जेका असांखे मिले थी उहा थी मिले दादू दयाल जी। हाणे दादू दयाल राजस्थान जो आहे ऐं उहो पहिरीं वाही हुन सिंधीअ में लिखी आहे इन टेक्निक में, इन ई घाड़ेटे में जेका इन वक़्तु वाही लिखी थी वञे, जेको वाहीअ जो बि काफ़ी जो बि घाड़ेटो साॻी हुई आहे उहो साॻीअ दौर जो आहे जेको मूं ज़िक्र कयो अकबर जो, अकबर बादशाह, अबुल फज़ल ऐं मीर फाज़िल बकरी, शेख लाड जी, उन दौर में उन सिंधी काफ़ी लिखी आहे। पर उनखे हू वाही था सॾनि, उन पाण उनखे वाही नालो न ॾिनो आहे, पर चवनि था त वाही जी टेक्निक आहे त हिन करे वाही आहे। ऐं वॾी ॻाल्हि जेका आहे इन खां वधीक जेका शाइरी साॻे दौर में आहे त जेको शाह हुसैन जंहिंखे पंजाबी या सराइकी में पहिरियों शाइर थो सॾियो वञे काफ़ीअ जो, उहो बि साॻे दौर जो आहे। छो त 1599 में टीसीअ में शाह हुसैन वफ़ात कई आहे, 1599 ईस्वी, ऐं दादू दयाल 1603 या 1602 हम असर आहे, हम उमिरि आहिनि, साॻियो ई दौरु आहे। ऐं उन ई टेक्निक ते शाह हुसैन पंहिंजूं काफ़ियूं लिखे थो पियो। ऐं वॾी जेका शाइरी आहे त शाह हुसैन जे काफ़ियुनि जो किताबु जेको मोहन सिंह दीवाना मुरतब कयो सभ खां पहिरियां, उनखे जेके नुस्ख़ा मिलिया जितां उनखे शाह हुसैन जूं काफ़ियूं सिंध मां मिलियूं, सिंध जे माण्हुनि में लिखियूं हुयूं ऐं सिंध जे माण्हुनि में मथां उनखे काफ़ी लिखियो त हीअ काफ़ियूं आहिनि। त इहे इन खां वधीक मां सम्झा थो त असांखे ॿिया अहिड़ा सबूत इन खां वधीक त आहिनि कोन। सो इन मां त असांखे बिल्कुलु पक थी वञे त काफ़ी असांजे सिंध जी शहरी सिनफ़ बि आहे, सिंध जे राग जी सिनफ़ बि आहे। मसइलो सिर्फ़ु इहो आहे त असांखे उनजो तहरीरी जेको नज़र अचे त हीअ काफ़ी कंहिं शाइर लिखी हुजे ऐं उन पाण खे उनखे काफ़ी लिखियो हुजे, उहो वरी असांखे वञी मिले थो करोड़नि जे दौर में। उहो आहे सचल साईं ॾाढो साहिब ॾिनो फारूक़ी, जेको पंहिंजे कलाम खे काफ़ी लिखे थो त हीअ काफ़ी आहे ऐं काफ़ी सॾे बि थो। शाह लतीफ़ साॻिए दौर जो आहे, उहो वाही थो चवे। ऐं मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त राग जे हवाले सां वाही हुजे या काफ़ी, हुनजी टेक्निक बि उन शुगर जी जेके बि काफ़ियूं आहिनि सभु वाही जे घाड़ेटे में आहिनि ऐं वाहियुनि खे ई काफ़ी जे अंदाज़ में ॻायो वेंदो। इमदाद हुसैनी बि लिखियो आहे त वाही ऐं काफ़ी खे अलॻि न कयो, वाही काफ़ी सिंध जी गॾु ई सफ़र कयो आहे। जॾहिं ॻायो वेंदो हो त उनखे काफ़ी जे अंदाज़ में बि ॻायो वेंदो हो, उनखे काफ़ी सॾियो वेंदो हो, ऐं वाहीअ जे अंदाज़ में ॻायो वेंदो त उनखे वाही सॾियो वेंदो हो। इन करे ई साईं जीएम सैयद शाह लतीफ़ जूं वायूं ऐं काफ़ियूं किताबु मुरतब कयो हो, वायूं ऐं काफ़ियूं। साईं जीएम सैयद जेके भिटाईअ जूं वायूं काफ़ियुनि जे अंदाज़ में घणो मक़बूल हुयूं, घणियूं ॻायूं वेंदियूं हुयूं काफ़ी जे राग में, काफ़ी जे अंदाज़ में, उहे हुन काफ़ियुनि में रखियूं आहिनि। ऐं जेके ठेठि वायूं आहिनि जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वाही जे टेक्निक में आहिनि, उनखे उन जेको आहे सो वाइनि वारे हिसे में रखियूं। त हाणे असांखे काफ़ीअ जो पहिरियों शाइर जंहिं वटि तहरीरी सबूत असांखे मिले थो पियो लिखत में, उहो शाइर ॾिनो फारूक़ी आहे। पर उन जूं वञी छो वणकार ऐं पंहिंजो मोड़ी छो उथाण
उन ईअं ई मिटाई जे अंदाज़ में हिकिड़ी काफ़ी आहे जानिब आहे जीअं में वोणी छो वणकार जानिब आहे जीअं में उनजी असाई आहे थल आहे ऐं मिसरा बि जा ईअं ई आहिनि जीअं वाईअ में आहिनि ऐं पोइ सचल साईं वटि अची काफ़ी वाईअ पोइ अलॻि थी वई ऐं बाक़ाइदा हिकिड़ी तहरीर तौर ते काफ़ीअ जे हैसियत में असां वटि अची वई ऐं सचल साईं खां वठी वेंदे ख़्वाजा फ़रीद ताईं काफ़ी तसवफ़ जो वॾो कम्युनिकेशन जो हिकिड़ो ज़बरदस्त हुनजो मोर्चो रहियो ऐं सूफ़िन उनखे शुरू खां छो त तसवफ़ त शुरू खां आहे गिनान बि जेके लिखिया विया उहे उन्हनि में बि तसवफ़ जा मौज़ू आहिनि काइनात ख़ुदा इंसान रूहानियत पीर सदतीन चवे थो त शाह मजीअड़ो तन जे सुबुह अड़ी जागनि जे सुबुह अड़ी जागनि हाणे सुंबरनि जे दौर जो शइ आहे सुबुह अड़ी असां वटि राग विहारे सुबुह अड़ी राग आहे असां वटि शाह मञण जो तन जे सुबुह अड़ी जागनि उथी छो न पवंदा तूं सुते साई तका जोरी ॾींहं में काफ़ी जे अंदाज़ में जेकॾहिं इनखे असां चवनि था त गिरनार उहो पहिरियों शेर आहे सिंधी शाइरीअ जो जंहिंजो ॻाढ़े तो अॼुकल्ह जे मौजूदा दौर जे काफ़ीअ जहिड़ो आहे इन करे त हुन वटि मुंहिंजो थंड आहे छो त काफ़ी लाइ जेके ज़रूरी शयूं आहिनि उहा त मुंहिंजो थल हुजे अस्थाई हुजे ऐं साईं नसीर मिर्ज़ा ॾाढो सुठो हिकिड़े हंधि लिखी वियो आहे त काफ़ी खे असां ठुमरीअ जे बराबरि आणे सघूं था ऐं वाक़ई काफ़ीअ जो जेकॾहिं को तालिक़ आहे त उहो ठुमरीअ सां वधीक वेझो आहे जीअं ठुमरी अञा ताईं म्यूज़िक खे न छॾी सघी आहे तव्हांखे ठुमरी में ॿोल आहिनि ठुमरी में शाइरी आहे पर ठुमरी शाइरी आई ई कोन हुन चयो आहे म्यूज़िक में सही आहे अॼु ॾींहं ताईं ठुमरी शाइरी थी न सघी हुन ॿोल बि आहिनि हुन में ख़्याल में ॿोल आहिनि त हिन में बि ठुमरी में अस्थाई थींदी आहे अस्थाई माना थल जेके मुखड़ो बि चइबो आहे अॻ में ठुमरी खां अॻ में दुरपत हूंदो हो जंहिंमें अस्थाई अंतरा संचारी अभोग हूंदो पोइ अॻिते जॾहिं ॿ शयूं ख़तमु थी वियूं हिकिड़ी अभोग ख़तमु थी वियो ऐं पोइ थी वियो सिर्फ़ु अस्थाई संचाई ऐं अंतरा त काफ़ीअ में बि मां त चवंदुसि त ठुमरी ख़ुदि काफ़ीअ जी जे करे काफ़ीअ खां पोइ जो आहे सो लिखी वई आहे ॻाई वई आहे त काफ़ीअ जो ठुमरी पास थी आहे छो त ख़्याल ई असांखे मुग़लनि खां थोरो पहिरियां मिले थो पोइ त ठुमरी त ख़्याल खां पोइ आहे न पहिरियां दुरपत आहे दुरपत खां पोइ ख़्यालु आयो आहे दुरपत ऐं तरानो पोइ उन खां पोइ ख़्यालु आहे क्लासिकल म्यूज़िक में ऐं उन खां पोइ ठुमरी आई आहे ठुमरी वेझो आई आहे जेको असां वटि ज़हन त नथो अचे मूंखे जंहिं ठुमरी खे ऐं ख़्याल खे वधीक प्रमोट कयो त काफ़ी उन खां अॻु ई आहे ऐं ठुमरीअ जो जेको असां टेक्निक ॾिसूं था शाइराऊं में जेको ॻाढ़े तो ॾिसूं था पिया त उहो बिल्कुलु काफ़ीअ जहिड़ो आहे उन में बि अस्थाई आहे हिन में बि अस्थाई आहे उन में बि अंतरो आहे हिन में अंतरो माना मिसरो अस्थाई माना थल मतला जंहिंखे चइजे मुखड़ो जंहिंखे चइजे त बाक़ी इहा हक़ीक़त आहे त काफ़ी जे लाइ जेको ज़रूरी शइ आहे उहा आहे त उनखे उहा लिखबी कोन उहा ॻाइबी ऐं ॻाइण खां पोइ लिखबी ऐं उनजी टेक्निक उहा जेका धुन आहे उनजो ॻाढ़े तो उहा धुन खणी ईंदी जिते तव्हां शुरू था कयो कंहिं थल खे कंहिं कलाम खे उन में जेके म्यूज़िक जो जा जेके लफ़्ज़ आहिनि जेके म्यूज़िक जा अलो मियां भलो मियां वो ऐं नीवे ए जी हाणे असां चवंदा हुआसीं ए जी वो गुलज़ार में हाणे ए जी जेको लफ़्ज़ आहे उहो गिनाननि में मिले थो असांखे हर गिनाननि में आहे ए जी माना इहो आहे ए ॿुधण वारा मां जीव क्या आहे जंहिंजी जेका बि माना आहे कहिड़ी थी सघे थी इहा राग जे टेक्निक में आहे म्यूज़िक जो इहो लफ़्ज़ आहे जीअं ॿिया असां बड़ा वारा लफ़्ज़ जेके थींदा आहिनि त उहे काफ़ीअ में ज़रूरु ॿिनि शयूं मूंखे नोट थियल आहिनि मां चवां थो त वरी साईं नसीर साईं ॾे बि थोरो वञिजे